अस्सलाम वालेकुम। MW न्यूज़ में ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु हाज़िर थियो आहियां। यूसी बेगन जरवार ऐं यूसी लांडी में बरसात तबाही मचाए छॾी आहे। उन हवाले सां असां तव्हांखे रिपोर्ट ॾेखारींदासीं त केतिरा ई घर ज़मीनदोज़ थी विया आहिनि, केतिरा ई बरसात मुतासिर रोडनि ते अची विया, जॾहिं त हिननि वटि MN MPH में अञा ताईं सरकारी माण्हू को बि न आयो आहे। अचो साण ॻाल्हि ॿोल करायूं त ही छा था चवनि। घर ॿिया किरी विया आहिनि, मदार त करो, बुखूं पिया मरूं, किथे वेहण लाइ जाइ कोन्हे को, ना माल जी जाइ, ना को माण्हुनि जी आहे। घर किरिया आहिनि, केॾां वञूं, गरीब तबाही थी वई। असां त ग़रीबनि सां मदार त करो, हाणे तंबू बंबू को ॾियो, असांखे वेहण लाइ का जाइ कोन्हे को त वेहूं। अहिड़ो को राशन ॾियो, बुखूं पिया मरूं, किथे वञूं गरीब माण्हू। बचानी साहब इन्होंने सभिनी अर्ज करो या साईं खबर वठो, डीसी साहब अचन ॾिसन घर भर घर पिलायूं असांजो कोई ते अदालत कोन्हे। उन्हनि खे अर्ज करियो महिरबानी करे असां वञनि ॾिसनि सरज़मीनूं ॾिसनि बचा। अच्छा, तव्हां हर भेरे पीपी खे वोट ॾींदा आहियो? हर भेरे असांजो पूरी ज़िंदगी में पीपी हाले राति ॾींहुं। अच्छा, पीपी वारनि मां को आयो कोन्हे? केरु माण्हू कोन आयो आहे। तव्हां चओ उन्हनि खे छा था चवणु चाहियो त? असीं चवंदा सरज़मीन चेक कनि, घर भर असांखे कुझु कनि, असीं हाणे बुख पिया मरूं, केॾां वञूं। हाणे ख़बर वठनि ज़ुल्म लॻो पियो। तव्हां पाण ॾिसो घरनि में आहे छा? वोट कहिड़ो आहे इहो ॿुधायो? वोट वॾेरे अज़ीज़ आयो, अज़ीज़ थे पियो, वॾेरो अज़ीज़ थे पियो ॻोठ। हुन में राश असांजी ॾिसो पिया तव्हां पाण। सॼी राति असांजा बच्चा माना मींहं में पुसिया आहिनि, केॾां वञूं राति जे पेट में, असांजा घर किरिया। सही, ठीकु आहे, ठीकु। पीपल्स पार्टी जा पुराना कारकुन आहियूं, सदाई पीपल्स पार्टी खे साथ ॾींदा रहिया आहियूं। अॼु असां अर्ज़ु कंदासीं सिंध वज़ीर आला मुराद अली शाह बिलावल भुट्टो साहिब खे त असांजा इलाइक़ा ॻोठ जेको असांजा जेको आहिनि मुतासिर थिया आहिनि, रोड रस्तो कोन्हे, निकिरण जॻह कोन्हे। ॻोठनि में जेको पाणी आहे 8 फुट 10 फुट हमचोर घेरो करे चुको आहे, ॻोठ ढही चुको आहे। ऐं सतार बचाणी इमदाद पिताबी साहिबनि खे असांजो अर्ज़ु आहे असांजी सार संभाल लाइ। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा पुराणा कारकुन, अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कमु अमलदार MN MP असांजी सार संभाल रहण लाइ तयारु कोन्हे, न आयो आहे ऐं निदड़का करे छॾिया आहिनि। महिरबानी करे असांजी सार संभाल लाइ असां अर्ज़ु करियूं था। असां साईं वेल लॻो पियो आहे हिते, असांजा सभु गॾु ॾही राख थी विया आहिनि। असांखे न को तंबू आहे, न को ॿियो आहे। असां अहिड़ी तकलीफ़ में थिया आहियूं जो असां खां अलाह खां सवाइ असांजे लाइ हिते केरु कोन्हे। जेको असां अचे कोठे ते आसमान में खुले आसमान में वेठा आहियूं, न को तंबू आहे, न को तरपाल आहे, न को असां पैसा आहिनि, न को मज़दूरी आहे जो ग़रीब माण्हू असां मज़दूरी करे पंहिंजो पेट पाले सघूं। असांजे लाइ देरि लॻो पियो आहे हिन बरसाति में। डी साहब त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजे बचनि खे ग़रीबनि खे बचायो वञे, ताकी असां इहे हथबदी तव्हांखे चऊं पिया त असांजे लाइ विज़त विज़त करे ऐं असांजे हिते पूरो असांखे ॾिए, ताकी असां पंहिंजी ज़िंदगी बचाए सघूं। को बि असांजो धणी साईं कोन्हे जेको सो असांजी सार संभाल लहे। महिरबानी करे असां सां को न को तावन थिए त असांजी ज़िंदगी बचे, असांजे बच्चनि जी, असांजी ऐं माल मरी चुको आहे ऐं असां पाण परेशान आहियूं। जेको सो असां का न को रोड आहे, न को रस्तो आहे, न को असां हली सघूं था, का बि सहूलियत असां लाइ कोन्हे। पाणी आहे माना केरम जेको पाणी चल का मतलब पाणी बाहर लगा थी मस्किन गरीब असांजो केर धणी कोन सके पुछा असांजी घर कई असांजी पुछा कोन कई आहे। महिरबानी करियो, असांजी ग़रीब आहियूं, माल में बीमारी माल केतिरो माल मरी वियो आहे, मिस्किन ग़रीब आहियूं। महिरबानी करियो, असांजी सार संभाली करियो। उहो पाण ॾिसी सघो था मीडिया में, ॾिसी सघो था जेको असांजा घर रहिया पिया आहिनि, जेको असांजा ॿार बच्चो रुलियो पियो आहे, उहो मंज़र तव्हां पाण अखियुनि साम्हूं ॾिसी सघो था। महिरबानी करियो, तव्हां सां असां अपील था करियूं असांजी का न का सार संभाल लही वञे। यूसी लांडी जे सजरो पंहिंजा रवासी अची मेघवाड़ ॻोठ सजरो दे। अच्छा, असां वटि न को MN न MP कई न आयो। असांजी मुतासिर सभई ॿुधा वेठा आहियूं, कमरा घर असां सभु किरी आहे, कचा घरनि रस्तनि ते ऐं घरनि जे अॻियां तंबू हणे उन जॻह ते असां वेठा आहियूं। असांजी कोई मदद करण लाइ हिते न AC आयो, न DC आयो आहे, न को असांजो MP साहिबु आयो, न पंहिंजो MN आयो आहे।
कई माना असांजी का मदद कोन कई महिरबानी करे असीं अपील था करूं DC साहब के MN साहब के MP साहब के त असांजी मदद कई वञे UC लांडी ते ॿुधा सरकार के अपील गरीब के कौन गरीब का थे कोन वधी है हाँ 12 लाख का थे कोन अच्छा सरकार के अपील मुझे मदद करे थोड़ी घणी जेका थे तपेदार MN MP को राब्तो कयो तव्हां सां साईं हिते केर बि कोन पियो अचे असांखां साईं ज़ुल्म लॻो पियो आहे पाणी में असां घरनि जा अमचूर अची वियो आहे हिते माल बाल असांजो बि बुख पियो मरे असां हिते ॿुॾी आयो पाणी में असांजी भितूं विकिरी वियूं आहिनि ऐं असांजे हिते ज़मीदार आहे नूर अहमद थे पियो साईं उहो असांजी कुझु न कुझु मदद करे पियो ॿियो सरकारी माण्हू असां वटि अञा को बि कोन आयो आहे MN MP वग़ैरह या तपेदार MP इहे असां वटि केर बि कोन आया आहिनि साईं असां मजबूर आहियूं असांजो माल बाल सभु रोडनि ते वेठो ॿधी छॾियो आहे असां ऐं असां तमामु परेशान आहियूं साईं असांजी को मदद करियो ठीकु सरकार जे तरफ़ां कोन बाक़ी ॻोठ जा वॾेरा उन्हनि खे छा पियो थिए उन्हनि पंहिंजी मदद कुझु असां पंहिंजी मदद पाण कुझु उन्हनि मदद कई आहे खाधो बि काफ़ी टाइम उन्हनि हाणे ॾिनो आहे उहो बि उन्हनि खारायो आहे बाक़ी हिते सरकार जे तरफ़ां को बि माण्हू कोन असां वटि वसियो आहे ठीकु संभाल वारो आयो कोन असांजा घर सभु किरिया पिया आहिनि क्रैक थी विया आहिनि केतिरा खाई आहे केतिरा ॾींहं थी विया तव्हांखे ईअं वेठा आहियो असांखे हफ़्तो थी वियो न अच्छा अञा ताईं को माण्हू कोन आयो आहे सरकार जे तरफ़ां को कोन आयो आहे अच्छा MN MP बि को राब्तो कयो न न को तपेदार न को त ठीकु आहे जिन्हनि बोर्ड मुताज़िम ने तव्हां वेज़ ॿुधा त उन्हनि वटि न को MN न को MP न को तपेदार न को DC न को वग़ैरह वग़ैरह कर न पतो ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा अलाह हिन जे पाण